घोटकी में जवाबदारनि जो शहरी दीदार अली कलोड़ो जे घर ते हमिलो। जवाबदारनि घर ॿाहिरां बीठल संदसि कार जा शीशा पिणु भञी छॾिया। पुलिस पहुची हिकु जवाबदार गिरफ़्तार करे वरितो। मुतासिर शहरी जो एहतिजाज NC दाख़िल। ख़बर मूजिबि घोटकी जे गोहर कॉलोनी जे रहवासी दीदार अली कलवट जे घर ते टिनि जवाबदारनि जो हमिलो। घर ॿाहिरां बीठल संदसि कार जा शीशा पिणु टोड़े छॾिया। उन हवाले सां शहरी दीदार अली कलोड़ो थाणे पहुची टिनि जवाबदारनि मथां NC दाख़िल करण खां पोइ एहतिजाज कंदे चयो त सुबुह जे टाइम मां घर में मौजूदु हुयसि त टिनि जवाबदारनि मुंहिंजे घर ते हमिलो करे तशदुद बाद घर ॿाहिरां बीठल कार जा शीशा पिणु टोड़े छॾिया। जंहिं बाद घोटकी सेक्शन पुलिस खे फौरी इतला कयो वियो। पुलिस पहुची हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। उन मौक़े ते दीदार अली कलोड़े SSP घोटकी खे अपील कई त ख़ुदा रामू मिसकीन सां इंसाफ़ करे जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।